नाज़रीन, उमरकोट खां सां रिपोर्ट शेयर कई है अली असद भुरगड़ी, कैमरामैन गुलाम अब्बास कुंभार संगत। रिपोर्ट मूजिब उमरकोट में 8 रबीउल अव्वल बसिलसिला मौला हसन अस्करी अलैहिस्सलाम रिहाई काफिला असीराने शाम चुक ताज़िया जुलूस हैदरी इमाम बारगाह जिते मजलिस आज़ाद थी, जंहिंखे खिताब अल्लामा गुलाम अब्बास शहीदी कयो। इन खां पोइ जुलूस बरामद थियो, जेको मुख़्तलिफ़ चौकनि ते मातम ज़ारी ऐं नुहा ख़्वानी कई वई। अजमन अबू तालिब ऐं अजमन गुलामाने गाज़ी अब्बास जे नुहा ख़्वानी कई। बाद में जुलूस मोती चौक ते पहुतो, जिते ज़ंजीर ज़नी कई वई। इन खां पोइ जुलूस पंहिंजे रूट तां मरकज़ी इमाम बारगाह ते पहुतो। मजलिस आज़ाद थी, जंहिंखे खिताब अल्लामा इरशाद हुसैन अरफाणी कयो ऐं नियाज़ लंगर जो पिणु एहतमाम कयो वियो, जंहिंमें भरपूर तावन रेंजर्स एहलकार, पुलिस एहलकार, सिविल हॉस्पिटल जे मेंबर्स ऐं स्काउट मेंबर्स कयो।